सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। इम्तियाज़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ त सिजावल में IBA 2021 जे EST ऐं PST जा 33 खां 39% मार्कूं खणंदड़ ज़िला सिजावल जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज। सिजावल ज़िले समेत सिंध जे समूरनि उम्मीदवारनि खे हिक सिंध हिक पॉलिसी तहत ऑफर ऑर्डर न ॾियण ख़िलाफ़ ज़िला सिजावल जे उम्मीदवारनि सुल्तान खोसो, नरमल नज़ीर खटी, माशूक बुगियो, एहसान बजोरो, शौकत आलू, हबीबुल्ला राठौर, सोहेल मेमण, मक़बूल मेमण, अयाद अली कोरी जे ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सूरज सिजावली प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि एहतिजाज कंदे चयो त पूरी सिंध हार्ड एरिया में तब्दील थी वई आहे। असां सां ॿिटी पॉलिसी करे IBA 2021 जा PST ऐं GST जे 33 खां 39% मार्कूं खणंदड़ हक़ीक़ी उम्मीदवारनि सां वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे। हिननि चयो त असांखे हिक सिंध में ॿिटी पॉलिसी हरगज़ क़बूल न आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते जे वज़ीर खां घुर कई त IBA 2021 जे EST ऐं PST 33 खां 39% मार्कूं खणंदड़ ज़िला सिजावल समेत पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई परेशानी खां बचाए साणनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में हक़ न मिलण ताईं संदसि परमन एहतिजाज जारी रहंदो।